बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग वॉइस इट विद KTN न्यूज़। आहियां लैला साहब। नाज़रीन, अॼु असीं प्रोग्राम में तमाम अहम गुफ्तगू करण वारा आहियूं। अॼु असीं सवाल उथारींदासीं उन्हनि मासूम ॿारनि जो जंहिंखे तालीम जे हवाले सां बुनियादी सहूलतूं मुहैया न पियूं कयूं वञनि, ऐं इहो जेको सभु आहे इहो सरकार जे पारां थियणु खपे, पर इहो थी न रहियो आहे। अॼु असीं ॻाल्हि कंदासीं जेके बहिराड़ियुनि में सरकारी स्कूल आहिनि, बल्कि कुझु जेके शहरनि में बि सरकारी स्कूल एग्ज़िस्ट कनि था, उन्हनि जी हालत जेकी आहे तमामु वॾे पैमाने ताईं ख़राबु लॻी पई आहे। हालत एतिरे क़दुरु ताईं आहे जो जेके ॿारड़ा आहिनि, मासूम ॿारड़ा, उहे ज़मीननि ते वेही धरतीअ ते वेही करे पढ़नि था। फुल फर्नीचर कोन आहे। इहो सवाल छो न उथंदो? हर साल जेको आहे बजट में अरबे रुपयनि जो इज़ाफ़ो थिए पियो, पर उन बावजूद बि खोड़ स्कूलनि जूं जेके इमारतूं आहिनि उहे ज़बून हाल बणियल आहिनि। त सवाल त उथंदो। असीं खोड़ दफ़ा एजुकेशन मिनिस्टर खे बि असीं दावत ॾिनीसीं पंहिंजे प्रोग्राम में, सैयद सरदार अली शाह खे, त हू अचनि हिन मामले ते ॻाल्हाइनि, पर शायदि सियासी सरगर्मियूं जेके आहिनि मिनिस्टर्स खे तमामु वधीक अहम आहिनि जो हू अहिड़नि टॉपिक्स जे तरफ़ कंहिं क़िस्म जो लाड़ो ई न पिया कनि। खोड़ एजुकेशन मिनिस्टर्स आया, सईद गनी साहब बि हुया, उन में पीर मज़हरुल हक़ साहब बि जेके आहिनि एजुकेशन मिनिस्टर रही चुका आहिनि, खोड़ आया विया, पर उन्हनि जे दौरनि में कंहिं बि क़िस्म जी ख़ासि तब्दीली इन हवाले सां नज़र न आई। सरकारी स्कूल जंहिं हालत में हुया अॼु बि उहे उन हाल में ई आहिनि, ऐं खोड़ स्कूल त अहिड़ा आहिनि जिते छित जा चापड़ पिया किरनि ऐं हुते उस्ताद ऐं शागिर्द जेके आहिनि उहे ज़ख़्मी बि थियनि पिया। अच्छा, बजट जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हिन भेरे बि 240 अरब रुपया तालीम जे लाइ बजट रखी वई आहे, ऐं उन खां अलावा फर्नीचर जी ख़रीदारी जे लाइ 6 मिलियन रुपया रखिया विया। पर उन बावजूद बि अवांखे असीं हाणे ही फुटेजिस कुझु ॾेखारींदासीं त इन में फर्नीचर आहे ई कोन। ॿार जेके आहिनि उहे धरती ते वेठल आहिनि, या किथे त ॿार एॾा आहिनि जो फर्नीचर कोन आहे। सो ही बजट में आए साल इज़ाफ़ो त नज़र अचे पियो, पर कंहिं बि क़िस्म जी ख़ासि तब्दीली असांखे जेको आहे न पई नज़र अचे। पर जी ॿिए तरफ़ मां इहो बि ॾिठो त खोड़ जेके स्कूल आहिनि, तालीम खातो 4-5 हज़ार जे क़रीब स्कूलनि खे बंदि बि करण वारो आहे। त छा हिते इहो सवाल उथंदो त उन्हनि स्कूल्स जी परफॉर्मेंस जेकी आहे, या हू तालीम खातो उन्हनि स्कूल्स ते तवज्जो न ॾेई सघियो? इन हवाले सां बि असीं एजुकेशन मिनिस्टर सां राब्तो करण जी कोशिशि कईसीं, बट ही सीम बिज़ी। हुननि असांखे कंहिं बि क़िस्म जो टाइम या जवाबु न ॾिनो। सो बहरहाल जेकॾहिं हू प्रोग्राम ॾिसनि था, उन्हनि ताईं ही सवाल पहुचनि पिया त असांखे टाइम ॾियनि, इन हवाले सां इन्हनि शयुनि जो जवाबु ॾियनि त ही छा मामिलो आहे। अच्छा, तालीम खाते जो पंहिंजो हिकु यूनिट आहे रिफॉर्म एंड सपोर्ट। उन हिकु रिपोर्ट पब्लिश कई जेका 2018 खां 19 जे स्टडी हुई हिकु। उन्हनि में उन्हनि ॿुधायो आहे त केतिरा हज़ार जेके स्कूल्स आहिनि उन्हनि में छा छा हालत लॻी पई आहे, या कहिड़ा कहिड़ा सहूलियत खां महरूम लॻा पिया आहिनि स्कूल, जिन में उन्हनि चयो त 30 हज़ारनि खां मथे स्कूल बिजली जी सहूलियत खां महरूम आहिनि। ही पंहिंजो ई तालीम खाते जो इदारो आहे, ऐं ही अंग अखर जेके आहिनि शेयर करे पियो। 2100 खां मथे अहिड़ा स्कूल आहिनि जिन खे बाउंड्री वॉल्स ई कोन आहिनि, ऐं 26,260 स्कूल्स पाणी पीअण जी सहूलियतनि खां महरूम हुजनि था। 19,469 स्कूल्स अहिड़ा आहिनि जेके वॉशरूम्स ई कोन आहिनि, 19,470 जे लॻभॻि। 47,000 स्कूल अहिड़ा आहिनि जिते लैब फैसिलिटी कोन आहे। जीअं ताज़ी रिपोर्ट बि आई हुई आखान यूनिवर्सिटी जे पारां, त हितां जा जेके असांजा ॿार आहिनि उहे 90% ॿार मैथ्स ऐं साइंस जहिड़े मज़मून में तमामु घणो पोइ ते आहिनि। सो हिकु त लैब फैसिलिटीज़ न आहिनि जिते उहे पंहिंजो प्रैक्टिकल वर्क करे सघनि। सिर्फ़ु क्लासरूम ताईं तालीम जेकॾहिं महदूद रहंदी त हू प्रैक्टिकली कीअं पंहिंजो पाण खे एनरिच करे सघंदा। 36,000 स्कूल्स अहिड़ा आहिनि जिन में प्ले ग्राउंड्स कोन आहिनि। 47,000 स्कूल्स अहिड़ा आहिनि जिन में लाइब्रेरीज़ ई न आहिनि। लाइब्रेरीज़ बि वॾो किरदारु अदा कंदियूं आहिनि त जीअं ॿारड़ा उते वञी करे स्टोरी बुक्स या पंहिंजो पाण खे एंटरटेन करे सघनि, ऐं सेम गोज़ फॉर प्ले ग्राउंड्स एज़ वेल। सो ही रिफॉर्म एंड सपोर्ट यूनिट जी पंहिंजी रिपोर्ट आहे। शायदि ही खातो बि जेको आहे अंग अखर पब्लिश करण जे लाइ वेठो आहे, पर कम या तब्दीली त असांखे कोन नज़र अचे पई। ऐं हीउ इदारो पाण ई चए पियो त 14,980 जे लॻभॻि अहिड़ा स्कूल आहिनि जिन खे मरम्मत जी ज़रूरत आहे। पाण तालीम खाते जो ही जेको इदारो आहे पाण एक्सेप्ट करे पियो, पर उन बावजूद बि असांखे सरकारी स्कूल तमामु बुरी हालत में नज़र अचनि पिया। फुटेजिस तव्हांजे साम्हूं आहिनि, ऐं कुझु स्कूलनि जो जेके फुटेजिस आहिनि अव्हांखे ॾेखारींदी हलंदसि। ही 10-15 ज़िलनि जा जेके आहिनि फुटेजिस असीं हथु कया आहिनि। मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स बि TV चैनल्स ते हलंदियूं रहनि पियूं, पर अफ़सोस हुन बावजूद बि कंहिं क़िस्म जी तवज्जो न आहे। अच्छा, ही मटियारी जो स्कूल आहे, मटियारी डिस्ट्रिक्ट न्यू सईदाबाद मिडिल स्कूल। हिते ॾिसो अव्हांखे टेलीविज़न स्क्रीन ते नज़र ईंदो हूंदो त इमारत कीअं ज़बून हाल बणियल आहे। फर्नीचर जी खोट सबबि ॿार ज़मीन ते अव्हांखे वेठल नज़र ईंदा। सो ही ॿियो अव्हांखे नज़र ईंदो मीरपुर ख़ासि जे ॿारनि जी तादाद ॾिसो,
ऐं फर्नीचर ॾिसो, फर्नीचर कोन आहे, हालांकि फर्नीचर जे लाइ बजट बि रखियो पियो वञे, पर उन बावजूद बि तव्हां हालत जेको आहे तव्हांजे साम्हूं आहे त ॿार कीअं वेठा आहिनि, कंहिं क़िस्म जी का तवजह न आहे। अच्छा, 3 नंबर ते हाणे नौशरो फिरोज़ जा तव्हांखे कुझु फुटेजिस नज़र ईंदा। नौशरो फिरोज़ में ही मेहराबपुर जो स्कूल आहे, गर्ल्स प्राइमरी स्कूल, ऐं हिन जी बिल्डिंग ॾिसो माशाल्लाह तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। त स्कूल जी इमारत ज़बून हुअण सबबि रोज़ चापड़ किरनि था, ऐं जीअं तव्हांखे ॿुधायो त इन नतीजे उस्ताद ऐं ॿार ज़ख़्मी बि थियनि था। अच्छा, वरी नौशरो फिरोज़ में कंडियारो था हलूं, हिते छितल शाह जे प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बून बणियल आहे। ही 4थे नंबर ते कंबर शहदाद कोट गाजी ख्वावड़ बॉयज़ प्राइमरी स्कूल रेमू खोसो ज़बून हाल बणियल आहे। अच्छा, उन खां बाद आहे शिकारपुर था हली वठूं, उतां जी बि तव्हांखे हालत ॾेखारे था वठूं त ही मदे जी वेझो को ॻोठु आहे। मिर्ज़ापुर में छोकिरनि जो स्कूल भूत बंगलो बणियल तव्हांखे नज़र ईंदो, जंहिंजे सबबु मास्तरियाणियुनि अचण ई छॾे ॾिनो आहे। चलो असां उस्तादनि ते बि तनक़ीद करे था वठूं त हू स्कूल कोन पिया वञनि, पर जॾहिं स्कूलनि जी हालत अहिड़ी हूंदी त उस्तादनि जी दिलि कीअं चवंदी त हू वञी करे किथे पढ़ाइनि, ख़ासि करे मास्तरियाणियूं। सजावल डिस्ट्रिक्ट हलूं था, हीअ आहे दड़ो बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल, बुनियादी सहूलियतुनि खां महरूम। शागिर्द वधीक आहिनि पर फर्नीचर घटि आहे, कीअं ॾिसो वेठा आहिनि। कोरोना वायरस जॾहिं आयो हुयो त उन हवाले सां मिनिस्टर्स असांखे तमामु तगड़ा नज़र अचनि पिया, एक्टिव नज़र अचनि पिया। ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, एप्रिशिएबल ॻाल्हि आहे, पर अव्हां हिते बि त SOPs जो ख़्यालु करायो न। अच्छा, सखर हलूं था, सुल्तान कोट गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल, ही ॾींहं हाई स्कूल आहे। इन जी हालत तव्हां ॾिसी सघो था त छोकिरियूं कीअं ज़मीन ते वेही पढ़नि थियूं। अच्छा, हिते कुझु अहिड़ा स्कूल्स बि आहिनि जेके गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल्स आहिनि या गर्ल्स हाई स्कूल्स आहिनि, वरी उन में अव्हांखे छोकिरियूं छोकिरा ॿई गॾु नज़र ईंदा, त थी पियो सघे त उते छोकिरनि जा ॿिया स्कूल कोन हुजनि जो हिकु ई स्कूल में गॾु पढ़ंदियूं हुजनि। अच्छा, टंडो अलयार, हीअ आहे झंडो मरी जो प्राइमरी स्कूल, 4 महीननि खां को उस्ताद ई मुक़ररु न थियो आहे। टंडो अलयार जो झंडो मरी जो प्राइमरी स्कूल, 4 महीननि खां उस्ताद मुक़ररु न थियो आहे। अच्छा, ठट्टे हलूं था। अच्छा, ठट्टे जे हवाले सां हिकु रिपोर्ट बि आई हुई त ही आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन, तव्हांखे यादि हूंदो असां पंहिंजे प्रोग्राम में बि मैंशन करे चुका आहियूं त ठट्टे में सभ खां वधीक ॿार जेके आहिनि ठट्टे में स्कूल कोन पिया वञनि। ही मीरपुर साकरो ॻोठ इज़त लाशारी जा स्कूल तबाह, गर्ल्स ऐं बॉयज़ प्राइमरी स्कूलनि जी हालत तव्हांजी आॾो आहे। बदीन में तलहार वेझो ॻोठ मुरीद बुरड़ो जो प्राइमरी स्कूल सहूलियतुनि खां वांझियल, सहूलियतुनि खां महरूम आहे। इमारत जो कमु अधु में रुकियल आहे ऐं मास्तर छित ते पत्थर विझी पाण पढ़ाइण ते मजबूर आहिनि। हीअ ॾिसो खटूं आहिनि ऐं मथां तव्हां छित जी हालत ॾिसी पिया सघो, वीचारा खटुनि ते वेही करे जेको आहे ॿार पढ़ाइनि था, ऐं ॿार ॾिसो अचनि बि पिया, ॿारनि में आहे बि क्यूरियोसिटी सिखण जी, कमु करण जी, पढ़ण जी, पर सहूलियतूं कोन आहिनि। हीअ दादू टंडो रहीम ख़ान हाई स्कूल में फर्नीचर ऐं पीअण जे पाणीअ जो मसइलो बरक़रार आहे। इहा बि हिकु वॾी बुनियादी सहूलियत आहे जेका सरकार खे खपे त सरकारी स्कूलनि में मुहैया कनि। अच्छा, वरी दादू जो ही तारीख़ पायलट स्कूल जी छित जा चापड़ किरी पिया आहिनि, इहे बि तव्हांखे पंहिंजे टेलीविजन स्क्रीन ते नज़र ईंदा। ऐं जो ही हाई स्कूल, इन में स्कूल जी हालत तव्हां ॾिसी पिया सघो, जंहिंमें उस्ताद बि ज़ख़्मी थिया आहिनि। फुलजी स्टेशन में ख़ान मोहम्मद आबाद हाई स्कूल जी इमारत ज़बून बणियल आहे। घोटकी में कादिरपुर जो ॻोठ आहे निहाल चाचड़, इन जे प्राइमरी स्कूल जी इमारत जो हाल तव्हांखे नज़र ईंदो त कीअं बुरो लॻो पियो आहे। इमारत जेकी आहे उहा ज़बून लॻी पई आहे, छित जा जेके चापड़ आहिनि उहे किरियल तव्हांखे नज़र ईंदा। सो ॻोठ जानड़ वासू बि तव्हांखे नज़र ईंदो, जेको प्राइमरी स्कूल आहे 3 सालनि खां बंदि पियल आहे। हीअ नाला मां इन जे करे खणंदी बि वञा त ज़ाहिर आहे हीअ उते कमु न थियो आहे ऐं ॻोठाणा वाक़ई में परेशान हूंदा। पोइ उन्हनि असीं ग़रीबनि खे चवंदा आहियूं तव्हां पंहिंजा ॿार पढ़ायो, भई किथे पढ़ाइनि ॿार पंहिंजा, जॾहिं स्कूल जी अहिड़ी हालत हूंदी त हू कीअं पढ़ाईंदा। हीअ जैकबाबाद जो दोदापुर इमारत आहे ऐं हिते हीअ स्कूल आहे जिते खटनि ते वेही करे ॿारड़ा जेके आहिनि उहे तालीम पिराइनि पिया। मीरपुर बुरड़ो प्राइमरी स्कूल में फर्नीचर जी खोट तव्हांखे नज़र ईंदी। ॼामशोरो बि हली था वठूं, ॻोठ अब्दुल्ला चावड़ो जो स्कूल, ॿार ज़मीन ते वेठल नज़र अची रहिया हूंदा तव्हांखे टेलीविजन स्क्रीन ते। खाणोठ ॻोठ अलाह ॾिनो बारी जो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल उस्ताद न हुजण सबबि बंदि पियल आहे। हीअ ॼामशोरो जी तव्हांखे ॻाल्हि कई। अच्छा, आख़िरी ख़ैरपुर असां वटि आहे, पीर जे ॻोठ में प्राइमरी स्कूल आहे। ख़ैरपुर सिटी में बॉयज़ प्राइमरी स्कूल जिते फर्नीचर घटि हुजण सबबि ॿार ज़मीन ते वेठल आहिनि। सो वधीक पंहिंजे महिमान खां पुछूं था त आख़िर ही बहराड़ी जे ॿार जो को हक़ न आहे छा त हू सुठी तालीम हासिल करे सघे। असीं बिल्कुलु न पिया चऊं त मिनिस्टर्स जा ॿार जेके आहिनि न पढ़नि, वॾनि माण्हुनि जा न पढ़नि, जिन वटि वसीला आहिनि, तमामु सुठी ॻाल्हि आहे, इन सां बि मुल्क जो नालो रोशन थींदो। पर अॼु असीं ॻाल्हि कंदासीं उन आम माण्हूअ जी जंहिं वटि वसीला न आहिनि ऐं हू पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए न पियो सघे।
सो पंहिंजे महिमाननि जी तरफ़ वधूं पिया उन्हनि खां पुछंदासीं त आख़िर ही छा हाल लॻो पियो आहे जेके सरकारी स्कूल आहिनि जिते खोड़ सारा शागिर्द असांखे ज़मीन ते वेठे नज़र अचनि पिया उते तालीम पिराइनि पिया ऐं सिंध सरकार जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हू जीअं हाणे कोविड आयो कोविड जे करे बि तालीम ते वॾे पैमाने ते असरु पियो आहे पर असीं इहो बि ॾिठोसीं त फौरन ई जेको आहे गवर्नमेंट एक्शन पई वठे कॾहिं हू स्कूल्स बंदि पिया कराइनि त कॾहिं हू खोलाए पिया छॾनि त हीअ जेका तालीम जे हवाले सां स्कूलनि जी हालति बुरी लॻी पई आहे छा इन ते फौरी एक्शन न पियो थी सघे छा सो बहरहाल पंहिंजे महिमाननि सां असीं डिस्कशन कयूं था ऐं जीअं प्रोग्राम में शुरूआत में ई आऊं चयो त असीं खोड़ दफ़ा सिंध जे तालीमी वज़ीर खे दावत ॾिनीसीं त हू अची करे ॻाल्हाइनि इन हवाले सां पर शायदि उन्हनि खे पंहिंजूं सियासी सरगर्मियूं जेके आहिनि उहे वधीक अज़ीज़ आहिनि सो बहरहाल पंहिंजे महिमाननि जो तारीफ़ कराईंदी हलां पई मूंखे हिकु तरफ़ जॉइन कयो आहे फॉर्मर एम्बेसडर आहिनि आलम ब्रोही साहब ऐं लेखक बि आहिनि तालीम जे हवाले सां तमामु घणो एक्टिवली लिखंदा रहनि था मुख़्तलिफ़ आर्टिकल्स हुननि जा लीडिंग न्यूज़ पेपर्स में शाया थींदा रहनि पिया सो आलम साहब अस्सलाम वालेकुम एंड थैंक यू फॉर टेकिंग द टाइम आउट ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे डॉक्टर रियाज़ अहमद शेख जेके तालीमी माहिर आहिनि एजुकेशनिस्ट आहिनि हू बि तमामु घणो वोकल रहनि पिया एजुकेशन जे हवाले सां जेकी पॉलिसीज़ असांखे नज़र अचनि पियूं चाहे वफ़ाक़ जे पारां हुजनि या सिंध हुकूमत जे पारां तमामु एक्टिवली ऐं क्लियरली उहे असांखे ॻाल्हाईंदे नज़र अचनि पिया सो शुरूआत आलम साहब अवांजी इजाज़त खां डॉक्टर रियाज़ खां कयूं था हू एजुकेशनिस्ट बि आहिनि त डॉक्टर रियाज़ हीअ जेकी तालीमी इदारनि में हालति लॻी पई आहे ख़ासि करे जेकी स्कूल्स असांजा ज़बून हाल बणियल आहिनि त आख़िर छो छा ॿाहिराड़ी जे ॿार खे को पढ़ण जो हक़ ई न आहे चलो शहरी ॿार त पोइ बि कंहिं चङी हालति में आहे पर ॿाहिराड़ी जे ॿारनि सां ई ज़ुल्म न आहे बिल्कुलु तव्हां सही था चओ ॾिसो थोरो असांखे सम्झणो पवंदो त इन पाकिस्तानी स्टेट में जेको स्टेट स्ट्रक्चर आहे उहो स्टेट स्ट्रक्चर आहे छा तव्हां हाणे जीअं तालीम ते ॻाल्हायो था सुभाणे मां तव्हांखे चवंदुसि तव्हां हेल्थ ते कयो त सेम सिचुएशन तव्हां हेल्थ में बि रिपीट कंदो मां अॻे ॾींहुं तव्हांखे चवंदुसि त तव्हां रेवेन्यू ते प्रोग्राम कयो त थी सघे त हारेबल सिचुएशन अचे चौथे ॾींहुं तव्हां पुलिस ते कंदो त इन खां वधीक सिचुएशन हूंदी त इन जो मतिलबु आहे त छो हिकिड़ो डिपार्टमेंट न आहे ओवरऑल सोसाइटल डिक्लाइन आहे इहो पहिरियों इशू ॿियो इहो मां ॾिसां थो त असां जॾहिं लाइ पढ़ियासीं त असां सरकारी स्कूलनि में पढ़ियासीं पर अनफॉर्चुनेटली मुंहिंजा ॿार सरकारी स्कूल में कोन था वञनि ही पेनफुल सिचुएशन आहे त छाजे करे सिचुएशन इहा आहे त हिन मुल्क में जॾहिं न्यू लिबरल इकॉनमी खे प्रमोट कयो हुओ न्यू लिबरल इकॉनमी खे प्रमोट कयो त अल्टीमेटली न्यू लिबरल इकॉनमी हैज़ टेकन ओवर द स्टेट इंस्टीट्यूशन ऐं स्टेट इंस्टीट्यूशन खे टेक ओवर जॾहिं कयो अथई त हाणे लिथार्जी आहे स्टेट इंस्टीट्यूशन ते पॉलिटिकल इंटरफेरेंस एतिरी वधीक आहे चाहे वो टीचर्स जी हायरिंग हुजे टीचर्स जी ट्रेनिंग हुजे टीचर्स जा प्रमोशन्स हुजनि टीचर्स जा ट्रांसफर्स हुजनि कहिड़ी शइ मां तव्हांखे ॾसां जिथे पॉलिटिकल इंटरफेरेंस न आहे त मतिलबु स्टेट लेवल ते एजुकेशन इज़ नॉट अ प्रायोरिटी पर हीअ मतिलबु एंड वी हैव हेडेड ओवर दिस रिस्पॉन्सिबिलिटी मूंखे दसियो हिन शहर में केतिरा हॉस्पिटल आहिनि जेके सरकारी आहिनि केतिरा आहिनि प्राइवेट आहिनि डोमिनेटली प्राइवेट त प्राइवेट सेक्टर जे अचण खां पोइ मूंखे लॻे थो अनफॉर्चुनेटली नेक्सिस ठही वियो आहे मां पंहिंजे क्लास में मुंहिंजे हिकिड़े पासे डिप्टी कमिश्नर जो पुटु वेहंदो ॿिए पासे एसएसपी जो पुटु वेहंदो त उन्हनि खे हूंदो त मुंहिंजे ॿार खे बि सुभाणे सिविल सर्विस जो एग्ज़ाम ॾियणो आहे ऐं जेकॾहिं बेस सुठी न हूंदी त मुंहिंजो ॿार किथां एग्ज़ाम ॾींदो हाणे त हू सोचे त मां पंहिंजे ॿार खे मां नालो नथो खणा कंहिं प्राइवेट स्कूल में मोकिले छॾींदुमि अल्टीमेटली हुतां स्कोर कंदो बाक़ी ग़रीब जो ॿार आहे सुभाणे वञे पोइ अल्टीमेटली किथे जेको आहे नंढी जॉब कंदो त जेसि ताईं असां रिटर्न कोन थींदासूं सेम सिस्टम ते जिते स्टेट जी रिस्पॉन्सिबिलिटी ये तो प्राइवेट सेक्टर भी अॻिते अची वियो आहे उन्हनि पंहिंजा इदारा खोले छॾिया आहिनि एॾियूं भारी भरकम फीस जेके आहिनि वसूल करे रहिया आहिनि पूरी दुनिया में अॼु बि मोस्ट पॉपुलर स्टेट एजुकेशन स्टेट हेल्थ सेक्टर असांजे मुल्क में त हीउ जेको असां चवंदा आहियूं त विदाउट डीप थिंकिंग असां जेको हिकिड़ी हाणे जी मिसाल तो हेल्थ कार्ड सिस्टम आयो आहे हेल्थ कार्ड सिस्टम अगेन इट विल द प्राइवेट वेंचर न वेयर इज़ द स्टेट तव्हां स्टेट हॉस्पिटल्स खे स्ट्रेंथन कयो न बजाय जे तव्हां कार्ड ॾींदो अल्टीमेटली दिस कार्ड इज़ लाइक योर क्रेडिट कार्ड वन डे इट विल बी कंज्यूम तो व्हाट विल द लॉन्ग टर्म द सस्टेनेबल प्रोसेस इहो ई हूंदो आहे स्टेट हैज़ टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी आलम साहब अवाम बि मुख़्तलिफ़ आर्टिकल्स लिखंदा रहो पिया त फॉल्ट किथे एग्ज़िस्ट पियो करे जीअं सर ॻाल्हि कई त हिकु सोसाइटल डिक्लाइन आहे हर सरकार जे इदारे में हर सरकार जी डिपार्टमेंट में खोड़ क़िस्म जा अहिड़ा फॉल्ट्स नज़र ईंदा जेके शयुनि खे फिक्स थियण जी ज़रूरत आहे पर पर्टिकुलरली तालीम जे हवाले सां ॻाल्हि कजे ऐं स्कूल त उहे इमारतूं हुजनि थियूं उहा असांजी हिकु प्लेस हुजे थी जिते ॿार जो बेस ठहे थो ऐं हुते ज़मीननि ते ॿार वेठा आहिनि छा इहो सरकार खे नज़र न पियो अचे छा इनखे असां जेको आहे सो जेकॾहिं ॾिसूं त असां पाकिस्तान ठहण खां बाद असां रियली एजुकेशन सेक्टर में जेको आहे सो असांजो जेको शुरूआति कयोसीं जो असां दैट वॉज वेरी गुड ठीकु आहे तव्हां ॾिसो त हुन ज़माने में अयूब ख़ान जे ज़माने में प्राइमरी एजुकेशन कंपलसरी हुई
यानी उस्ताद खे उहो इख़्तियार हूंदो हो त ॻोठनि में चकर लॻाए ॾिसे त कहिड़ा ॿार आहिनि जेके स्कूल खां ॿाहिरि आहिनि या पेरेंट्स कहिड़नि ॿारनि खे जेको आहे सो स्कूल नथा मोकिलनि। इवन उस्ताद खे इहो बि हूंदो हो त हो जेको आहे सो उन्हनि जे ख़िलाफ़ु रिपोर्ट दाख़िल कराए ऐं ॿारनि खे ज़बरदस्ती स्कूल वठी अचे। असां ॾिठो असांजे स्कूल में जॾहिं असां प्राइमरी में पढ़ंदा त असांजा उस्ताद ईंदा वेल ड्रेस्ड ऐं जेके खणंदा हुआ त फिज़िकली जेको आहे सो उहे माण्हू सुहिणा वरी उहो कपिड़ा सुठा पाइनि टोपला रखियूं प्राइमरी टीचर्स ऐं वरी ॻोठनि में निकिरंदा हुआ त उन्हनि जो रेस्पेक्ट हो एंड फियर यानी उन्हनि जो रोब दबदबो हुयो। असां जंहिं स्कूल में पढ़ंदा हुआसीं उन में इंफ्रास्ट्रक्चर स्कूलनि जो जेको दैट वॉज पुअर ग़रीब मुल्क हो। शुरूआत हो असांजो पहिरों यानी 25-20 साल आई स्टार्टेड फ्रॉम आई थिंक इट वॉज 55 जे एज में मां पढ़ियो 62 में मां प्राइमरी पास कयो। हाणे असांजे स्कूल में प्राइमरी में देवर टू टीचर्स दोनों ॿई जेके आहिनि से ब्रोही ट्राइब में हुया। तव्हां ॾिसो त उन्हनि जो सॼे ॻोठनि में जेके जाथों जाथों ॿार ईंदा हुआ पर इलाइक़े में सॼो उन्हनि जो रोब उन्हनि जी इज़त ऐं पेरेंट्स उन्हनि वटि अचनि या उन्हनि जे लाइ जेको आहे सो मतिलबु देयर वॉज अ डिफरेंट एटमॉस्फेयर। ऐं स्कूल में बि तव्हां ॾिसो चाहे वॾेरे जो पुटु आहे मां जहिड़ो ग़रीब ॿारु आहे या केर बि आहे लेकिन स्कूल जी सफ़ाई असां पाण झाड़ू हणंदासीं उन में त बिल्कुलु फ़र्क़ु न हूंदो हो त हे वॾेरो आहे फिलानो आहे हिकु जहिड़ा आहिनि। ऐं जेको आहे सो उस्ताद ठाहे छॾियो हो त रोज़ु हिकु टीम चइनि जी पंजनि जी पूरे हफ़्ते जी सफ़ाई वरी असांजो जेको आहे सो कंपेरेटिव जिते पढ़ंदा हुआसीं उहो वॾो ॻोठ हुयो। वरी असां इहो बि प्रोग्राम ठाहियो जो असां महीने में हिकु अधु ॿार जेको आहे सो असां ॻोठ में सफ़ाई कंदा हुआसीं। असांजे स्कूल जे भर पासे में वण हणंदा हुआसीं उहो वणनि खे पाणी ॾींदा हुआसीं। मूंखे यादि आहे अचूं था हुन एटमॉस्फेयर तव्हां ॾिसो न ज़िमेदारी सां ॿार बि कमु कनि पिया। उस्ताद पढ़ण में भड़ ठीकु पढ़ाइनि ठीकु ॿारनि सां हुननि जो अफेक्शन ॿारनि जो उस्ताद जे लाइ रेस्पेक्ट अॼु किथे आहे गुल त आहिनि पर उन्हनि में ख़ुशबू कोन्हे। हाणे इहो जेको आहे सो हलियो आई एम सॉरी टू से 70 ताईं। ऐं उस्ताद मूंखे हिन जे तमामु इज़त आहे त हिननि तव्हां तस्दीक कंदे में 70 खां बाद जेको थियो जेको सिस्टम असां वटि पॉलिटिकल डेवलप थियो पर्टिकुलरली इन सिंध दैट वॉज अ क्लाइंटेल पॉलिटिकल सिस्टम। क्लाइंटेल मीन्स पैटर्न एंड क्लाइंट। पॉलिटिकल लीडर्स पैटर्न थी विया वोटर जेको आहे सो क्लाइंट थी वियो। हाणे क्लाइंट खे खपे छा नौकिरी खपे नौकिरी ॾींदा नंढी नौकिरी ॾींदा नज़लो अचे किरियो उस्तादनि जे प्राइमरी टीचर भर्ती करायो हे करायो फलान कयो ही कयो साईं न प्रमोशन्स में मेरिट रहियो न अपॉइंटमेंट्स में न ट्रांसफर्स में इहो जो हलियो तव्हां यकीन कंदव त यानी 90s में हिकिड़ो एस्टेब्लिशमेंट जो जेको आहे फेवरेट चीफ मिनिस्टर नालो थो खणा जाम सादिक अली हज़ारा पोस्टूं प्राइमरी टीचर जूं ॾिनई माण्हुनि खे MPS खे जेके इलेक्शन विढ़नि पिया त तव्हां विरायो इलेक्शन खटो। मुंहिंजो पंहिंजे मामे जा 2 पुट उन में जेको आहे भर्ती थी विया अॼु बि यकीन सां चवनि था हे अख़बार ॾींदो प्राइमरी पढ़ाइनि था अॼु बि 90 को हिन वक़्तु ताईं रिटायर थियण वारे अख़बार पढ़ी न सघंदो छा ॿारनि खे पढ़ाईंदो इहो त जाम सादिक कयईं पर जाम सादिक खां बाद में जेके बि चीफ मिनिस्टर आया उन्हनि साॻियो होशर एजुकेशन जे टीचरनि सां कयो आहे। मयार किरायूं भर्तियूं ट्रांसफर्स मेरिट जो लताड़ तव्हां ॿुधायो त कहिड़ी शइ उन्हनि एजुकेशन में छॾी आहे काशन छॾी अथऊं।
ठीक है पॉइंट असां डॉक्टर रियाज़ जी तरफ़ खणी हलूं त ही धड़ाधड़ जेको आहे नौकरियूं ॾिनियूं वयूं उस्ताद जे हवाले सां त पोइ उहे उस्ताद सरजन जो चवणु आहे त शायदि उहे पढ़ाए बि ओतिरे लेवल ते कोन पिया सघनि त छा फॉल्ट उस्तादनि में आहे पर हिते त असीं सरकारी स्कूलनि जी ॻाल्हि पिया कयूं न त हुकूमती लेवल ते कहिड़ियूं पॉलिसीज़ ठहियूं वयूं आहिनि जो ॿारनि खे सही सां फैसिलिटेट कयो वञे हिते त बिजली कोन्हे का पाणी कोन्हे का स्कूलनि में ज़मीन ते वेही करे पढ़नि था त उन वक़्तु जेके नौकरियूं धड़ाधड़ ॾिनी वयूं छा मयार सां हिन जो को तालुक़ु आहे? अच्छा ॾिसो हिकु त आहे त ओवर स्टाफिंग जेकी तव्हां चयो ॿियो आहे त जेकॾहिं कॉम्पिटेंट माण्हू हुजनि मतिलबु जे फिट फॉर द जॉब तव्हां जे पुलिस में कंहिं कांस्टेबल खे भर्ती कंदा उनखे घटि में 6-8 महीने जी ऑन फील्ड ट्रेनिंग कराईंदा ईअं न आहे त उनखे भर्ती कयो त ॿिए ॾींहुं उनखे चयो त हलियो वञो पहिरें ई आहे त जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता तव्हां अहिड़ा माण्हू भर्ती बि करियो था त एटलीस्ट उन्हनि खे ट्रेनिंग जे प्रोसेस में त आणियो ट्रेनिंग इंस्टीट्यूट्स त आहिनि ट्रेनिंग त थिए पई उहो त हाणे पोइ बाद जी ॻाल्हि मां हाणे ॿुधायां त उनजी छा सूरत हाल आहे त जेके उते भर्ती थियनि था उहे सेम ट्रेनिंग जे प्रोसेस खां गुज़रनि था हाणे मां ॿुधायां तव्हांखे हीअ जेके स्कूलनि जी ॻाल्हि कयो तव्हां मतिलबु हीअ त ओवरऑल हिकिड़ो प्रॉब्लम जेको असां वटि आहे न त सभु स्कूलनि में बाय लॉ इट आहे त देर इज़ अ टीचर पेरेंट स्कूल कमेटी उन में बाय लॉ लिखियल आहे त देर विल बी एवरी स्कूल विल हैव अ कमेटी उन में पेरेंट्स हूंदा इवन में सिविल सोसाइटी जा माण्हू हूंदा ऐं टीचर हूंदा कमेटी हूंदी एंड दे विल कम एंड दे विल मॉनिटर द स्कूल फंक्शन दे विल होल्ड मंथली रेगुलर इट इज़ अ रिटन इट्स अ लॉ तव्हां उनखे घुरायो ऐं तव्हां उनखे पद हर स्कूल लाइ इट इज़ मैंडेटरी हाणे उन लाइ देर इज़ अ लोकेशन ऑफ फंड्स एज वेल बजट आहे त मीटिंग थींदी मीटिंग जा for the last 20 years you asked from them for the last 20 years has any school conducted any such meeting in province of Sindh or any province and there is no option because if there is no vigilance त केड़ी माल अचे तो केड़ी माल वञे तो जने आहे कोन अल्टीमेटली वैक्यूम में त शयूं ईअं फर्क कंदियूं न इहो असां वटि इहो सुवाल आहे त तव्हां स्कूल था ठाहियो लाइक जीअं साईं चयो त स्कूल्स आर गिवन एज अ पॉलिटिकल ब्राइब बिकॉज you want to construct a school where there is no population. If there is any population, you that's intentional. Intentionally, because you want to adjust. और मतलब तव्हां मां त ओपन ई ॻाल्हाईंदो आहियां माण्हुनि खे छा लॻे थी आहे एजुकेशन मिनिस्टर एट वन टाइम आई डोंट वांट टू टेक द नेम मूं चयो यार यू आर एन एजुकेशन मिनिस्टर एक्सेप्ट एजुकेशन यू आर फोकसिंग ऑन एवरी अदर इशू on every day you are why is that so education minister ji ko ache bole ke siyasi sargarmi wadhik aziz aahin ji you are on TV screen conducting the press conferences ke ma cha kya mukhe party tarfa mocho po at least you have a courage because you are doing a crime with our generation ji haan poya education minister haan information minister do se nasanja baral we have to minister asanjo said din ji we have to speak luckily and mukha chain tari hane to muji ministry vai mucho I but who has replaced you the same somebody is in other shoes there is no ko hi ta bade qisam jo matlab he jekha chalo ta at the end of the year you make the performance chart right what was target given to you and how you achieved them whether you achieved them or you have failed to achieve them mucho in your life after taking oath as a minister of education have you ever visited any school not only in your province at least in your own town in your provincial capital असांखे मुख़्तलिफ़ महफ़िलनि में बि नज़र अचनि पिया पर जॾहिं असां हेड़नि टॉपिक्स जे लाइ उन्हनि खे दावत ॾियूं पिया त उहो गुरेज़ करे पिया वञनि जो लेवल ऑफ शेम आहे उहो आहे कोन मतिलबु वी हैव बिकम सच एरोगेंट के असां लाइटली उनखे ठीकु आहे बिकॉज माय आर द मिनिस्टर सन डॉटर किड्स दे आर नॉट गोइंग टू द गवर्नमेंट स्कूल व्हाई वी शुड बी वरीड अबाउट सही ठीकु आहे न सुवाल इहो आहे त कंपलसरी करणु घुरिजे हिकु कोविड आयो तव्हां ख़बर आहे पाकिस्तान में 22 million kids they are out of school they are बिल्कुल and this number has increased सिंध में 6 million जेके out of school this number has increased mucho this is ये साईं ॻाल्हि कई त now it is in constitution 25A free and compulsory education mucho this was the right time because we told कि lot of people have been unemployed तव्हां वटि कोन्हे त जॾहिं कुझु कोन्हे त at least you should open your schools and make education compulsory under Article 25. Even Supreme Court can take action on it. We can take action on Nelsa Tower. Why we can't take action on education? So मतलब ही सिधो सां सरकार जेको आहे ॿारनि जे ॿार सां ज़ुल्म करे पई जी बिल्कुल हर ॿार सां थिए पियो सिंध जी प्राइवेट में फीस स्ट्रक्चर क्यों हिकु आहे न प्राइवेट state and private education Sindh is one of the province where the private education is most popular education 42% of the registered kids they are going to private schools
Why? Right. Because it's mean that you don't have a trust on state sector definitely. institution. The he painful situation, and what we have It's done. about the quality as well, Ji, ji, because quality education does not exist in government schools. We have not done open discourse on this issue because there is a problem. And problem has to be addressed. A problem के address करना है पहले realization तो थे यार ये serious issue आए and serious issue कैसे handle किए करना हुआ मतलब असाइन नहीं कहता cost and benefit analysis तब what is the fund state is spending on this state sector schools and what the private sector is spending एक स्टेटमेंट है चार्ट है एंड देन सी द कॉम्प्लेक्सिटी ये तमाम सीरियस इशू आहे मुंहिंजे ख्याल में ॻाल्हि करे सीरियस इशू आहे पर सियासतदान जो लाड़ो आहे कोन हिन तरफ़ अच्छा बजट पे आलम साहब रखियो वेंदो आहे हिन दफ़े बि तालीम जे लाइ 240 अरब रुपया रखिया विया ख़बर न आहे त उहे पैसा काॾे था वञनि फर्नीचर जे लाइ अलॻि रखियो पियो वञे उन बावजूद बि फर्नीचर न आहे ही तव्हां प्रोग्राम में जेको आहे इंट्रो में फुटेजिस ॾिसंदव त तव्हांखे हैरानगी थींदी त ही ॿार कहिड़े सिस्टम में पढ़नि पिया वेठा ऐं यकीनन जेके प्राइवेट स्कूल्स में वञनि पिया त हू पेरेंट्स त कॾहिं बि कोन सोचींदा जिन वटि वसीला आहिनि पर हिते त असीं उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि पिया कयूं न जिन वटि वसीला कोन आहिनि पोइ त इहो सिधो असां ग़रीब जे ॿार सां ज़ुल्म आहे एक्चुअली असां वटि फंड्स जी कमी कोन्हे बिल्कुलु न आहे कमी फंड्स जे हिसाब सां त वी आर वेरी रिच पर नियत साफ़ हुजे हा 70 खां बाद पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट अचण खां बाद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब अलाह उनखे जन्नत में जाइ ॾे उन जे दौर में रोशनी टाइप स्कूल्स खुलिया हुया अवाम जो नारो त हुयो पर टिकेट सभु वॾेरनि खे हाणे उहो वॾेरो जॾहिं असेंबली में आयो उहो वॾेरो जॾहिं मिनिस्टर थियो उनजा त ॿार जेके एचीसन कॉलेज में पढ़ंदा हुआ या ॿाहिरि पढ़ंदा हुआ या कंहिं कैडेट कॉलेज में पढ़ंदा हुया उनखे कहिड़ी ज़रूरत आहे त ग़रीब जे ॿार जे लाइ स्कूल खे या प्राइमरी टीचिंग में या सेकेंडरी में जेको आहे सो बहितरी आणे जेको फ्यूडल असां वटि माइंड सेट आहे अञा ताईं आहे इहो जेको आहे सो माइंड सेट वधी वियो आहे वधीक जेको आहे सो ख़राबु थियो आहे घटियो न आहे अञा भुट्टे साहब वारो ज़मानो सीनियर भुट्टे साहब वारो ज़मानो तमामु सुठो बेनज़ीर जो सुठो पर हिन वक़्तु जेको 2008 खां वठी हिन वक़्तु ताईं जेको पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही आहे मां त चवां थो इन त चाहे कुझु बि कनि पर इहो जेको क़ौम जो जेको गुनाह कयो अथऊं इट इज़ अ वल्गरिटी मां चई नथो सघां कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयां अच्छा ॾाढी बिलावल भुट्टो साहब बि तकलीफ़ कनि पिया उन्हनि चयो कि मसला एग्जिस्ट कनि पिया destroyed the future of our children what about future 2014 में असांखे शर्म अचणु घुरिजे 2014 में नेशनल असेंबली में रिपोर्ट पेश थी वर्ल्ड बैंक वारनि जे तरफ़ां त 22 million children in Pakistan next to Nigeria असांजा ॿार स्कूल 5 एज खां वठी जेको आहे सो 16 एज ताईं दे आर आउट ऑफ स्कूल ऐं तव्हांखे ख़बर आहे विक्टर ह्यूगो छा लिखियो आहे ॿुधाए छॾियो नाज़रीन खे असां बि ॿुधणु चाहींदासीं हुन लिखियो आहे त अ चाइल्ड विदाउट एजुकेशन इज़ अ लास्ट मैन इन द सोसाइटी वॾा लफ़्ज़ आहिनि ऐं जेको आहे सो जेतिरी बि ख़राबी तव्हां कंहिं माण्हूअ में ॾिसो था उहो उन जे चाइल्ड जे ज़माने में जेको पैदा थो थिए थो त सॼी उमिरि उन सां लाइफ लॉन्ग जेको आहे सो बरक़रार थो रहे सही ऐं असांजा केतिरा ॿार आहिनि जेके आई थिंक 6 million in सिंध में 6 million out of school children they are 6 million केतिरा ॿार असांजे जो वर्कशॉप में कमु था कनि पिया चाइल्ड लेबर कहिड़े पैमाने ते आहे चपे चपे ते फ़क़ीर ॿार जेके आहिनि ख़ैर ॿिए नंबर ते जेको आहे असांखे अञा शर्म कोन्हे जो असांजे सिंध मां ॿार स्मगलिंग थी वरी अर्बन जे उठनि जी सवारी जे लाइ वञनि जेके कमु कनि था जिन खे ख़बर आहे उनखे पोस्टिंग ई नथा मिलनि हा ईअं बि आहे इहो बि मुंहिंजो हिकिड़ो कज़न पोस्टेड थियो पोस्टिंग थी असिस्टेंट तालका ऑफिसर एजुकेशन ऑफिसर समथिंग ईअं हेड मास्टर हुयो उन खां पोइ हुन मां चयोमांसि यार क़ौम जी वॾी ज़िमेदारी अचे वई आहे तुंहिंजे ॿारनि जी शर्म कजांइ मां को नंढो आहे ईमानदारी सां ड्यूटी कई भॼ डुक अच्छा दुश्मनियूं कयूं टीचरनि जी टीचर वरी उहे माफ़ी अलॻि आहे उन्हनि जूं एसोसिएशन ठहियल आहिनि न छल न कंहिंजे कढ पवनि हाणे प्रोमोट थियो आहे 20 ग्रेड में हुनजी ख़्वाहिश आहे त मां DEO थिया मूंसां ॻाल्हि कई मां चवां त मां कंहिंखे सरदार शाह खे मां न चई सघंदुमि या अकबर लेगारी साहिब खे मां न चवंदुमि जे ॾियनि ई पोस्टिंग ठीकु आहे जेसिताईं ईअं ॾींदा आहिनि मां घरु वेठो हूंदुमि ज़ाहिर थींदो
उनखे कॾहिं पोस्टिंग न ॾींदुसि। त मेरिट न आहे, मेरिट जो त सुवाल ई पैदा नथो थिए। सो ॻाल्हि असां वटि इहा आहे त तव्हां मेरिट ते खणो, ट्रेनिंग ॾियो जेकॾहिं कमी आहे उन्हनि में। अच्छा, ट्रेनिंग त ऑलरेडी ॾियनि पिया न उस्तादनि खे, किथे था ट्रेनिंग? ट्रेनिंग इंस्टीट्यूट्स हलनि पिया, पर उते बि चयो पियो वञे त ख़ासि कंहिं ॾिसो, क़िस्म जो सिविल कमु सर्वेंट कोन आहे, पियो पोइ थिए। प्रोविंशियल सिविल सर्विस जो आहे या मर्कज़ जो आहे। असांखे 20 ग्रेड नथा ॾियनि जेसिताईं असां जेको आहे सो नीपा न करे अचूं। मां वारे सही। कज़न त कोन कयो आहे नीपा, उनखे छो ॾिनो? अच्छा, असांखे 21 ग्रेड न ॾींदा 20 मथे जेसिताईं असां नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी न पास न कंदासीं या जेको आहे ॿियो नेशनल जेको मैनेजमेंटल आहे हाणे गॾे कयो अथऊं उनखे पास न कंदा। ओके, हाणे जॾहिं हिननि जो कैरियर आहे स्टार्टिंग फ्रॉम 17 ग्रेड 16 ग्रेड गोइंग अप टू 22 ग्रेड, त पोइ हिननि खे इहे ट्रेनिंग छो न ॾियनि? ठीकु, खैर हू न पाण त ट्रेनिंग चवनि त पिया फ़ाइदो आहे न। ट्रेनिंग्स त हलनि पियूं, हाणे ट्रेनिंग्स हिननि ॾियनि में पिया। हिकिड़ो ॾिसो न, अच्छा, आलम वर्ल्ड साहब, बैंक वारनि पैसा ॾिना 400 समथिंग मिलियन, सही तव्हांखे ख़बर हूंदी। हिननि फज़लुल्लाह पेचुओ साहब जो असांजे सुप्रीमो जेको आहे पीपल्स पार्टी जो उनजो माइटु आहे, इन हिकिड़ो अजीब हो ॾिनो, चई त फेडरल सिविल सर्विस मां ओधर ते ऑफिसर वठूं असां, प्रोविंशियल सिविल सर्विस मां ओधर ते वठूं असां, उन्हनि खे असां कंट्रोलिंग ऑफिसिस में या मैनेजमेंट ऑफिसिस में उन्हनि खे रखूं असां। यानी असिस्टेंट कमिश्नर तालके में उहो थी वञे असिस्टेंट एजुकेशनल ऑफिसर। अच्छा, इहा ॻाल्हि थी हुई। डिप्टी कमिश्नर अलहदा आहे, उहो रेवेन्यू हिन जे लाइ, वरी जेको आहे डिप्टी कमिश्नर जहिड़े उहिदे जो माण्हू हिकिड़ो हुजे जेको डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर हुजे। सही, मूंखे ॿुधायो त असिस्टेंट कमिश्नर उनजो होॾे कॾहिं स्कूल जो एज़ अ ऑफिसर मूं न ॾिठईं, ॿारनि जी साइकी जो हुनखे ख़बर ई कोन, ठीकु। ॿारनि जी जेको डेवलपमेंट जा कहिड़ा कहिड़ा स्टेजिस आहिनि उनजी उनखे अच्छा, ख़बर न, एनजीओ जी बि आलम साहब ॻाल्हि करे पिया ॾाढो, त उहो उनखे कीअं कंट्रोल करे सघंदो? साईं खां उनखां पुछो। डॉक्टर रियाज़ इन जो बि जवाबु ॾेई छॾियो त इन्हनि जेके सिस्टम्स एॾो फॉल्ट ते आहे इनखे कीअं फिक्स करे सघिबो। ऐं ॿियूं हे एनजीओज़ बि त आहिनि, यूएसएड थी वई, इहे बि त हिननि खे के फंड्स वग़ैरह ॾियनि थियूं या स्कूल्स वग़ैरह हलाइनि थियूं। शुरू में काफ़ी यूएसएड पारां बि स्कूल्स हलनि पिया, उते उन्हनि कुझु जेको आहे टीचर्स बि लॉट कयूं हुयूं, वरी बाद में प्रोग्राम बंदि थी वियो, त यकीनन हे तालीम खाते सां मिली करे अहिड़े क़िस्म जो एनजीओज़ बि त कमु कनि पियूं, पोइ इन्हनि जो छा रोल आहे? न न हे मतिलबु जेके इंटरनेशनल फंडर्स आहिनि एनजीओज़ आहिनि जेके उहे त स्टेट खे ॾींदा आहिनि, अल्टीमेटली स्टेट खे चवंदा का तव्हां मॉडल स्टेट खे त मतिलबु इहो बि मिले पियो, कोई जी उहो ई आहे, मतिलबु जीअं खैरपुर में ठहियो यूएसएड वारनि जा कुझु जॻह ते ठहिया ऐं अल्टीमेटली उते बि मां तव्हांखे ॾसियां त उते बि जेकॾहिं पॉलिटिकल इंटरफेरेंस इहा त सिलेक्शन कहिड़े बुनियाद ते थिए थी, चीफ मिनिस्टर किथां जो आहे, मिनिस्टर किथां जो आहे, त पोइ तव्हांजो डिस्ट्रिक्ट छो त फंडिंग इन्वॉल्व आहे, काफ़ी शयूं इन्वॉल्व आहिनि, उहो सभु कुझु थिए थो। पर सुवालु आहे त हू त हिकिड़े टाइम पीरियड लाइ शइ ईंदी न, सस्टेनेबिलिटी त तव्हांखे आणणी आहे न, सस्टेनेबिलिटी जा त उहे ज़िम्मेवार कोन न, हू त तव्हांखे हिकिड़े टाइम तॾहिं। पर हीअ जेके असां पास्ट जी जेके बि शयूं कयूं, फ्यूचर वे फॉरवर्ड छा आहे, मुसीबत इहा आहे न असांखे अॻिते लाइ सोचणु, अॻिते लाइ सोचणु तमामु। जंहिं टीचर खे चओ इफ़ यू हैव अ किड, योर किड विल कम टू योर स्कूल, योर किड विल नॉट गो टू एनी प्राइवेट स्कूल, देन हाउ देन टीचर विल नॉट टीच। सही ॻाल्हि आहे। इन एवरी डिस्ट्रिक्ट, जैसा आई टोल्ड यू, तमामु डिस्ट्रिक्ट्स में जेके बि ऑफिसर आहिनि दे विल सेंड देयर किड टू द सरकारी स्कूल। पोइ ॾिसूं था सुभाणे कीअं नथो टीचर अचे, कीअं नथो अचे, दे विल लॉज द कंप्लेंट। तालीम वज़ीर बि जेको ईअं कयो हुयो पंहिंजा ॿार हुन सरकारी स्कूल में विझाए वरी पोइ पढ़ाए छॾिया। न न, इट्स फॉर अ सिंबॉलिक टर्म न, कि फॉर वन डे यू सेंड एंड देन नेक्स्ट डे यू सेंड टू सम अदर टीचर, नो, you have to send them and you have to ensure that he is getting a degree from matlab education from the same school कयो। टियों इहो सिविल सोसाइटी जो बि रोल आहे, विद इन द पेरेंट्स विद समथिंग एल्स। असांजा पीउ माउ पुछंदा हुआ न कि भई वेयर, सॉरी टू से, मूंखे आई एम जस्ट लाइक अ मैकेनिक मैन न, त मैकेनिकल सिस्टम थी वियो आहे, आई एम जस्ट फोकसिंग ऑन माई जॉब अफेयर, आई नेवर आस्क फ्रॉम माई अंटिल कॾहिं वो सिंबॉलिक टीचर पेरेंट्स मीटिंग थिए थी, यू गोइंग फॉर इट। सोसाइटी में ओवरऑल मतिलबु कॉम्प्लिकेशन्स आहिनि, त सोसाइटी जो बि कमु आहे त सोसाइटी शुड ऑल इन शेप ऑफ जो तव्हां चयो एनजीओज़ आहिनि, सिविल सोसाइटी जा मेंबर्स आहिनि, जेके कमेटीज़ आहिनि, वाई नो कमेटी मीटिंग हैज़ बीन कंडक्टेड,
अच्छा अवेयरनेस पे त ना आहे जी जी वो चवां थो शहरनि खे पंहिंजे कानून जे हवाले सां ख़बर बि त कोन्हे मां वो चवां थो त यू कंडक्ट लॉट ऑफ पॉलिटिकल डिस्कशंस ऑन योर टीवी चैनल समथिंग एल्स पर जॾहिं बेसिक एजुकेशन सिस्टम ई ठीक कोन्हे उन खां ई पॉलिटिकल लीडरशिप बि ईंदी उन खां ई सिविल सर्विस बि ईंदी इन खां सभु जब ओवरऑल डिक्लाइन आहे हाणे तव्हां ॾिठो मेडिकल एजुकेशन जेको टेस्ट थियो MBBS जो त वन ऑफ द वर्स्ट रिजल्ट वाज फ्रॉम सिंध एंड बलूचिस्तान द वी वर एट द बॉटम वाई देयर इज सच अ डिक्लाइन या हे IB वारो जेको टेस्ट थियो जी उन जे साम्हूं आयो इन जो मतिलबु आहे त दिस शुड हैव बीन अलार्मिंग फॉर अस असर हिकिड़ो इदारो आहे जेको एजुकेशन स्कूलनि ते जेको आहे रिपोर्ट कंदो आहे रिपोर्ट ईंदी आहे वन ऑफ द वर्स्ट कंडीशन इन आवर प्रोविंस The problem you आहे त there has to be a serious discourse on this issue. ऐं ताज़ी रिपोर्ट बि त आई आहे खान यूनिवर्सिटी जे पारां जंहिंमें हू चवनि पिया त साइंस ऐं मैथ्स में कीअं ॿार जेके आहिनि सिंध जा पोइते आहिनि 90% बेसिक रीडिंग्स कोन था करे सघनि तव्हां रखे छॾियो सिंधी जो किताबु हूंदो न उहो कोन पढ़ी सघंदा जी 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 ॿ पैराग्राफ कोन पढ़ी सघंदा त हाणे ॿुधायो त उतां जेकॾहिं थिए थी अच्छा उन्हनि खां बाद स्कूलनि ते हीअ आहे त प्रेशर आहे हीअ आहे त पोइ ठीकु आहे सभिनी खे जेको आहे पास कयो ऐं इनफैक्ट प्राइवेट स्कूल जी हालत ॾिसे त केॾो बर्डन उन्हनि रखी छॾियो आहे स्कूल बैग्स भारी आहिनि ऐं ॿारनि खे हू जेको आहे वर्बली बि इलाही मार्केट इकोनॉमी ठही वई आहे न ही मार्केट इकोनॉमी ठही वई आहे छो त सरकारी स्कूलनि में तव्हांजा बुक्स बि फ्री आहिनि सभु कुझु आहे त दैट्स अ सेट त प्राइवेट में तो तव्हांखे बुक भी परचेस करणो आहे 250-300 जो बुक भी करणो आहे जिस में द पब्लिशर इज आल्सो इनवॉल्व सही 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 आई एम वेरी सॉरी अमा बिनी मेहमान जी वडी मेहरबानी तव्हां टाइम कढियो ऐं सॉल्यूशंस ते ॻाल्हि कई से किथे सिस्टम में फॉल्ट आहे उन वाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त बहरहाल नाज़रीन हालत स्कूलनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त वाकई में ख़राब आहे सरकार खे खपे त थोड़ी घणी तवज्जो जेको आहे पंहिंजी सियासी मसरूफ़ियतनि मां हिन सब्जेक्ट ते बि ॾिए छो त तमामु अहम शइ आहे ऐं हिते ॿारनि जे मुस्तक़बिल जी ॻाल्हि पई अचे छो त हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक पिया वठी उन्हनि ॿारनि सां मुलाक़ात कराईंदासीं ॿार त न पर ख़ैर उहे नौजवान आहिनि जिन हाल ही में CSS क्वालिफाई कई आहे उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं सी यू आफ्टर ब्रेक वेलकम बैक नाज़रीन जीअं तव्हांखे ख़बर आहे त अॼु असांजो पहिरियों सेगमेंट सरकारी स्कूलनि जूं जेके इमारतूं आहिनि जेके ज़बून हाल बणियल आहिनि उन बाबति हुयो मुख़्तलिफ़ असां गेस्ट सां ॻाल्हियूं ॿोलियूं बि कयूंसीं त आख़िर सरकार इन हवाले सां कंहिं क़िस्म जी का तवज्जो छो न पई ॾे पर ही आख़िरी सेगमेंट में अवां मुलाक़ात असीं उन्हनि टैलेंटेड यंगस्टर्स सां कराईंदासीं जिन हाल ही में CSS क्वालिफाई कई आहे ही बि उन्हनि तालीमी इदारनि में पढ़िया आहिनि ऐं पंहिंजे वालिदैन जी सपोर्ट सां पंहिंजी जिदोजहद सां हिननि अहिड़ा वॾा जेके इम्तिहान आहिनि उन्हनि में कामयाबी माणे वरिती आहे So very happy to be joined by two very talented youngsters जिन हाणे CSS क्वालिफाई कई आहे उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त CSS खे त वॾो ॾुखियो इम्तिहान सम्झो वेंदो आहे सो हिननि आख़िर एॾे वॾे इम्तिहान में कामयाबी कीअं माणी सो तारीफ़ कराईंदी हलां पई त मूंखे हिकु तरफ़ वीडियो लिंक जे ज़रिए जॉइन कयो आहे मंसूर अली शाह जिन सिंध रूरल मां CSS क्वालिफाई करे वरिती आहे ऐं जिन खे पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटिव सर्विसिस जो ग्रुप मिलियो आहे सो अस्सलाम वालेकुम मंसूर साहब मुबारक हुजनि तव्हांखे वॾी महिरबानी टाइम कढण जे लाइ बि वालेकुम अस्सलाम तव्हांजी बि वधि खां वधि महिरबानी तव्हां हिकिड़ो अपॉर्चुनिटी प्रोवाइड कई जी जी महिरबानी ऐं ॿिए तरफ़ मूंखे वीडियो लिंक जे ज़रिए जॉइन कयो आहे राजेंद्र मेघवाड़ जेके कल्ह खां वठी अव्हांखे KTN न्यूज़ जी स्क्रीन ते यकीनन नज़र ईंदा हूंदा सो हुननि खे पुलिस ग्रुप मिलियो आहे जेके सिंध जे ज़िले बदीन सां तालुक़ रखनि पिया राजेंद्र अस्सलाम वालेकुम नमस्ते अव्हांखे बि खोड़ मुबारकूं हुजनि त तव्हां बि CSS क्वालिफाई करे वरिती वालेकुम सलाम ओम नमस्ते ऐं तव्हांजा KTN जा लख एहसान जे असांखे इनवाइट कयो न बिल्कुलु अवां ते फ़ख्र आहे असीं तॾहिं ॾेखारणु पिया चयूं त जेके नौजवान मुख़्तलिफ़ हवालनि सां नाउमीद थी वञनि था उन्हनि खे लॻे पियो त कुझु बि मुमकिन न आहे अव्हां उन्हनि नौजवाननि जे लाइ हिकु मिसाल आहियो सो मंसूर साहब अव्हां जी इजाज़त खां शुरूआत आउं राजेंद्र खां करणु चाहींदसि त राजेंद्र तव्हां यकीनन अव्हां खां इहो त पुछियो वियो हूंदो त तव्हांजो इस्तक़बाल तमामु सुठे नमूने थियो तव्हांजी कैफ़ियत बाबति बि खोड़ सवाल थिया हूंदा पर जीअं हिन वक़्तु तव्हांखे खोड़ नौजवान ॾिसी रहिया आहिनि ऐं सम्झो वेंदो आहे त CSS हिकु तमामु ॾुखियो इम्तिहान आहे उनखे पास करण का नामुमकिन ॻाल्हि आहे त छा अहिड़ो कुझु आहे राजेंद्र तव्हां सोचो हुयो जॾहिं तव्हां अपीयर थियण खां अॻु में अहिड़े क़िस्म जा ख़्याल अव्हांखे आया हुया न इन में इहो आहे जो मूंखे इम्पॉसिबल त शुरू खां वठी करे का ॻाल्हि न लॻी हा बाक़ी इहो आहे सिंध में जेके असांजा नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ न डिस्ट्रैक्शंस जाम आहिनि असां वटि तव्हांखे ख़बर आहे गुटको मेनपुड़ी इहो जेको कल्चर आहे इहो बि इलाही थी वियो आहे ऐं उनखां अलावा असां वटि तव्हांखे ख़बर आहे तइलीम बुनियादी तइलीम जो बि मतिलबु एॾो घणो मयार न आहे ख़ासि करके जेके जीअं डिस्ट्रिक्ट सां मां तालुक़ थो रखां बदीन थी वियो थरपारकर थी वियो सिजावल अमरकोट त इन पासे एॾी तइलीम बि न आहे पर इन जो इहो मक़सदु न आहे त तव्हां इन इदारनि मां निकिरी करे कंहिं वॾे मुक़ाम ते नथा पहुची सघो विद हार्ड
वर्क ऐं कंसिस्टेंट हार्ड वर्क जे थ्रू सही नौजवाननि जे लाइ डिस्ट्रैक्शंस एग्जिस्ट थियनि पयूं उन हवाले सां बि सम्झो पिया। अच्छा मंसूर साहब अवां ॿुधाइजो अवां खे कहिड़नि चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो पियो CSS जी तयारी दौरान? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अच्छा CSS जो इम्तिहान जीअं त तव्हां पहिरियों ई ॿुधायो त काफ़ी हिकिड़ो मुश्किल इम्तिहान आहे त उन में जेकॾहिं माण्हू महिनत ऐं सचाई ऐं लगन ऐं सुठी नियत सां जेकॾहिं माण्हू तयारी करे त उहो बिल्कुलु पास करे सघिजे थो, इन में कोई बि शक न आहे। अच्छा मां पंहिंजे केस में अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मूंखे थोरो वधीक एफर्ट लॻाइणी पई CSS में, छाकाणि त मूंखे CSS जी प्रिपरेशन जी छाकाणि मूंखे CSS जी प्रिपरेशन पंहिंजी जॉब सां गॾु मैनेज करणी पई ऐं मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान में एज़ एन असिस्टेंट डायरेक्टर कमु कयां पियो। पोइ उन जॉब सां गॾु मूंखे CSS जी प्रिपरेशन में वक़्त जी कमी हमेशह जेको आहे सो फील थींदी रही, पर पोइ मां दिलि न हारी ऐं पंहिंजी मां महिनत कंटिन्यू कई। ज़बरदस्त। हिते आउं अञा वधीक अव्हां खां पुछणु चाहींदसि टाइम मैनेजमेंट जो केतिरो वॾो किरदारु आहे एतिरे वॾे एग्ज़ाम जी तयारी करण में? जीअं मां ॿुधायो त अवी ऑलरेडी यू वर वर्किंग समवेयर ऐं उन सां गॾोगॾु तव्हां CSS जी तयारी पिया कयो, सो हाउ चैलेंजिंग इट वॉज़? टाइम मैनेजमेंट जो तमामु वॾो किरदारु आहे। जेकॾहिं माण्हू पंहिंजो टाइम सही मैनेज न कंदो ऐं कोई सब्जेक्ट्स आहिनि जिन खे वधीक टाइम ॾियण जी ज़रूरत हूंदी आहे ऐं कुझु सब्जेक्ट्स आहिनि जेके माण्हू इज़िली प्रिपेयर करे सघंदो आहे, सो हर सब्जेक्ट जी हिकिड़ी डिफरेंट रिक्वायरमेंट आहे टाइम जे हवाले खां। ऐं स्पेशली उहे माण्हू जेके एम्प्लॉइड आहिनि किथे ऐं गॾोगॾु CSS जी प्रिपरेशन कनि था त उन्हनि खे त स्पेशली अननेसेसरी एक्टिविटीज़ खे अवॉइड करणु घुरिजे ऐं पंहिंजो टाइम प्रॉपरली प्लान करणु घुरिजे। त मां सम्झां थो टाइम मैनेजमेंट खां बग़ैर त CSS मुमकिन न आहे ऐं जेकॾहिं सही टाइम हर सब्जेक्ट खे ॾिजे त कुझु सब्जेक्ट्स में वरी स्कोरिंग पोटेंशियल बि वधीक हूंदो आहे, ठीकु आहे न? त उन हवाले खां बि जेकॾहिं उन्हनि स्कोरिंग ट्रेंड खे ॾिसी करे ऐं उन्हनि स्कोरिंग पोटेंशियल खे नज़र में रखंदे करे उन्हनि सब्जेक्ट्स खे वधीक टाइम ॾिजे त मां सम्झां थो त सुठो स्कोर अची सघे थो। अच्छा टाइम मैनेजमेंट ॾाढो इंपॉर्टेंट आहे। बिल्कुलु बिल्कुलु तमामु इंपॉर्टेंट ॻाल्हियूं कयूं। अच्छा तव्हां कंहिंमां मुतासिर थिया हुयो? छा कोई इंस्पिरेशन हुयो तव्हांजी खे ॾिसी अव्हां बि सोचो त CSS करणु घुरिजे थो, या तव्हांजी ही पंहिंजी ख़्वाहिश हुई त तव्हांखे CSS करणी हुई? किथां न किथां त कंहिंमां न कंहिंमां त मुतासिर ज़रूरु थिया हूंदव अव्हां। मां सम्झां थो जंहिं बैकग्राउंड सां असां बिलोंग था कयूं, असांजी सोसाइटी में असांजो हर वक़्तु असांजो मुलाक़ात थींदी रहंदी आहे अहिड़नि माण्हुनि सां जेके ब्यूरोक्रेसी सां तालुक़ु रखंदा आहिनि, स्पेशली DC थिया SP थिया। सो ऑब्वियसली उन्हनि माण्हुनि मां असां मुतासिर थींदा आहियूं। मां सम्झां थो त जंहिं सोसाइटी सां मां बिलोंग कयां थो उनजो काफ़ी इंपॉर्टेंट रोल आहे न मुंहिंजी इन ख़्वाहिश जे पुठियां। बाक़ी कंहिं पर्टिकुलर ठीकु ठीकु। अच्छा राजेश जी, तव्हां कंहिंमां मुतासिर थिया आहियो? छा अहिड़ो कुझु हुयो त अव्हां बि कंहिंमां इंस्पिरेशन वरिती त CSS थियणो आहे? जीअं मंसूर साहब चवनि पिया त सोसाइटी में असां अहिड़नि माण्हुनि सां उथूं वेहूं था जंहिंखे ॾिसी करे मुतासिर थियूं था, पोइ अहिड़नि इम्तिहाननि में अपेयर थियण जो असीं सोचूं पिया। जी बिल्कुलु। व्हेन आई वाज इन इंटरमीडिएट तो उन टाइम मुंहिंजी मुलाक़ात थी हुई साईं धर्मू भवानी सां। अच्छा। ही इज़ द फर्स्ट हिंदू PAS ऑफिसर। उन मां यकीनन मूंखे इंस्पिरेशन मिली हुई साईं मां। सही ठीकु। अच्छा सरकारी स्कूलनि ते मुंहिंजो पहिरियों सेगमेंट हुयो त उनजी हालत तमामु ख़राबु आहे। अव्हां सम्झो पिया त हिकु छो त स्कूल असांजे बेस खे प्रिपेयर करण में वॾे पैमाने ते रोल अदा करे थो, त हीअ जेकी अॼुकल्ह सरकारी स्कूलनि जी हालत लॻी पई आहे इन बाबति तव्हां छा चवंदव? छो त स्कूल जो त वॾो किरदारु हूंदो आहे न पढ़ाई जे हवाले सां। हाँ, इन में ॾिसो सरकारी स्कूलनि जो ख़ासि करके सिंध जा जेके सरकारी स्कूल्स आहिनि उन्हनि जो वाकई में को ख़ासि मयार न रहियो आहे। माज़ी में तव्हां ॾिसंदो ऐं पंजाब में तव्हां वञी ॾिसंदो उन्हनि जा मॉडल स्कूल्स आहिनि ऐं घणे अरसे खां हली रहिया आहिनि। ऐं सिंध में तव्हां वञी ॾिसो त हाणे वञी सेफ वारनि जो कुझु कमु बहितर थियो आहे ऐं गॾोगॾु सिंध में हाणे मॉडल स्कूल खुलनि था त बहितरी आहिस्ता आहिस्ता तइलीम में बचे थी पई। ईअं न आहे जो सफ़ा ऊंधा लॻी पई आहे, पर यकीनन घणो कमु करण जी ज़रूरत आहे सिंध गवर्नमेंट खे तइलीम जे हवाले सां। अॼुकल्ह जा नौजवान तव्हां कीअं पिया ॾिसो? ख़ैर इहो सवाल मां मंसूर साहब खां करणु चाहींदसि। सॼा नौजवान मंसूर साहब पढ़नि पिया या हुननि खे पढ़ायो न पियो वञे?
मां सम्झां थो नौजवाननि बि इहा ख़्वाहिश त आहे बिल्कुलु अॻिते वधण जी, पर असां वटि जीअं स्कूल जी तव्हां ॻाल्हि कई इंफ्रास्ट्रक्चर जे हवाले खां, जी त स्कूल में हिकिड़ी ॿी बि कमी आहे त असां वटि स्कूल्स में प्रॉपर करियर काउंसलिंग ऐं करियर प्लानिंग वग़ैरह न वेरी आहे। इंपॉर्टेंट सही ॻाल्हि कई तव्हां त ठीकु मां सम्झां थो इन में टीचर्स जो रोल ॾाढो सारो इम्पोर्टेंट आहे। सही ठीकु आहे, हर माण्हू जी हिकिड़ी नेचुरल ओरिएंटेशन हूंदी आहे, त उहो टीचर्स उन्हनि खे बहितर नमूने सां गाइड करे सघनि था त हू कहिड़े करियर खे परस्यू कनि। बाक़ी नौजवाननि में बिल्कुलु ख़्वाहिश आहे अॻिते वधण जी, ऐं बहितर आहे हमेशह त पंहिंजा माण्हू ऑप्शन्स डाइवर्सिफाइड रखे। ठीकु आहे, प्रोफेशनल डिग्रीज़ वठे ऐं सही ऑब्वियसली CSS लाइ बि बिल्कुलु माण्हू ट्राए करे, पर हर माण्हू जी नेचुरल ओरिएंटेशन CSS वारी न हूंदी आहे, तो बहितर आहे त हू पंहिंजे पोटेंशियल खे रियलाइज़ करे। बाक़ी नौजवान बिल्कुलु पढ़नि पिया, तालीम जी तरफ़ अचनि पिया, ऐं असांजो स्पेशली मिडिल क्लास सिंधी वालदेन जेके आहिनि उन्हनि जो बि तमामु घणो फोकस आहे पंहिंजे ॿारनि जी तालीम, तो इहा हिकु ॾाढी चैन ॻाल्हि आहे। सही। अच्छा, आख़िरी सवाल ख़ैर मां ॿिन्ही खां पुछणु चाहींदसि, राजेंद्र अवां हाणे पंहिंजी कम्युनिटी खे कहिड़े हवाले सां सपोर्ट करणु चाहींदव? छा उन्हनि जे लाइ अवां कुझु सोचे रखियो आहे? छो त उते बि खोड़ ॿार हूंदा, छा उन्हनि खे पढ़ाइण जो को सेंटर खोलण जो अहिड़ो कुझु सोचियो आहे अवां? हाँ, यकीनन मूंसां खोड़ सारा असांजी कम्युनिटी जा नौजवान राब्तो कनि था पिया, त उन्हनि लाइ यकीनन कमु कबो तइलीम जे हवाले सां बि। ऐं तव्हांजे KTN जे तवसुल सां ई आउं इहो चवणु चाहींदुसि त जेके बि नौजवान सिंसियर नौजवान जेके हार्ड वर्क करणु चाहिनि था ऐं हार्ड लेबर करणु चाहिनि, त उहे CSS तरफ़ अचनि ऐं असां मां उन्हनि राब्तो कनि, ऐं जेकॾहिं जेतिरो थी सघियो एंड वी विल कैटर फॉर देम। ज़बरदस्त। आख़िर में को पैगाम ॾियणु चाहींदव तव्हां? छो त हिन तव्हांखे यकीनन नौजवान ॾाढी दिलचस्पी सां ॿुधी रहिया हूंदा। पैगाम इहो आहे त महिरबानी करे जेके डिस्ट्रैक्शंस आहिनि तव्हांजी ज़िंदगीअ में उन्हनि खां साइड कयो, ख़ासि करके गुटको सफ़ीना मंशियात खां पासो कनि ऐं जेको तइलीम जी तरफ़ अचनि ऐं पंहिंजो ऐं फैमिली जो, सिंध जो, पाकिस्तान जो नालो रोशन कनि। ठीकु। मंसूर साहब, अवां कुझु आख़िर में चवणु चाहींदव? एनी मैसेज फॉर द यंगस्टर्स? जी बिल्कुलु, मां तव्हांजे KTN जे ज़रिए मां एस्पायरेंट सां 3 अहम ॻाल्हियूं करणु चाहींदुमि। नंबर पहिरीं ॻाल्हि इहा त आउं चवंदुमि त नेवर गिव अप। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां CSS लाइ एस्पायर कयो था त कॾहिं बि तव्हां गिव अप न कयो, तव्हां हमेशह पंहिंजी महिनत जारी रखो। ठीकु आहे। नंबर 2 मां इहा ॻाल्हि चवणु चाहींदुमि त प्रॉपर गाइडेंस वठो। कंहिं प्रॉपर क्वालिफाइड CSP हुजे या प्रॉपर मेंटोर हुजे, उनजी गाइडेंस तमामु ज़रूरी आहे, छाकाणि असां वटि जीअं त CSS जी गाइडेंस या अकेडमीज़ वग़ैरह हिते इंटीरियर सिंध में स्पेशली उन्हनि जो खुदान आहे, त इहो एस्पायरेंट्स लाइ तमामु लाज़मी आहे त हू कंहिं प्रॉपर माण्हू जी गाइडेंस में हुजनि। ठीकु आहे। नंबर टी ॻाल्हि मां इहा कंदुमि त हमेशह जीअं अंग्रेज़ी में चवंदा आहिनि त ऑलवेज वर्क हार्ड इन साइलेंस एंड लेट योर सक्सेस मिक्स। सही। ठीकु। तमामु सुठा मैसेजेस ॿिन्ही नौजवाननि ॾिना। हिकु चयो त डिस्ट्रैक्शन्स जेके आहिनि उन्हनि खां पासो कजे, ऐं ॿिए जेको आहे काउंसलिंग जे हवाले सां प्रॉपर गाइडेंस वठण जे हवाले सां ज़बरदस्त मैसेजेस। सो तव्हां ॿिन्ही खे हिकु दफ़ो ॿीहर मुबारकूं हुजनि। अवां हीअ पंहिंजी कामयाबी खे इंजॉय कयो। यकीनन हाणे हिकु ॿियो सफ़र अवां जे लाइ जेको आहे वेट करे रहियो आहे। सो मुबारकूं हुजनि अवांखे, अवांजी फैमिली खे बि। जेके बि अवांजा मिट माइट आहिनि यकीनन तमामु घणो ख़ुशि हूंदा। सो महिरबानी अवां ॿिन्ही महिमाननि जी त तव्हां टाइम कढियो। सो नाज़रीन, ही हुयो को प्रोग्राम, उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। बहरहाल तालीम जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त तालीम हिकु मज़बूत हथियार आहे। मुआशरे में थींदड़ ज़ुल्म ऐं ॾाढाइनि जो अवां जवाबु तालीम जे सूरत में यकीनन ॾेई सघो पिया। ही नौजवान अवांजे साम्हूं आहिनि, तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं, ऐं इहा उमेद आहे तव्हां हिननि मां यकीनन कुझु सिखियो हूंदो। त का बि शइ ॾुखी न आहे, इम्पॉसिबल न आहे। जीअं मंसूर साहब बि चयो त नेवर गिव अप, तव्हांखे जेको आहे हार न मञणी आहे, बल्कि पंहिंजे सफ़र खे कंटिन्यू करिणो आहे जेसि ताईं अवां पंहिंजी मंज़िल माणे न पिया वठो। सो पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।